सिंध में खाना बदोश कहलवाने वाले कबाइल में कोलियों का कबीला भी शामिल है। ये कबीला बुनियादी तौर पर ज़रई पेशे से वाबस्ता है। इसलिए कोलियों के अनेक ख़ानदानों को हनूज़ मुख्तलिफ इलाक़ों की जानिब खाना बदोशी करनी पड़ती है। कोलिही कौन है, इनका हसब नसब कहाँ से शुरू होता है, इसके मुतालिक मुहक्किकीन ताहाल किसी हतमी नतीजे पर नहीं पहुँच पाए हैं। मुख्तलिफ मुहक्किकीन कोहलियों को दरावड़ नस्ल से मंसूब करते हैं। ख़ुद कोहली या उनकी शनाख्त रखने वाले लोग भी उन्हें दरावड़ नस्ल का ही करार देते हैं। इन लोगों का ख्याल है कि कोहली उन्हें इसीलिए कहा जाता है कि वो कौलो करार के पुख्ता रहे हैं, जिसके बाइस उन्हें कौली का लक़ब हासिल हुआ और बाद अज़ा ये लफ्ज़ आहिस्ता आहिस्ता तब्दील होकर कोहली बन गया। कौल कंदा सो माना पूरो कंदा हुआ पर हटंदा कोना कंहिं ॻाल्हि सां। इन खां पोइ कोहली सॾाइबो, जेको असांजो क़ौम जेको सो कोहली इन करे सॾाइबो। हाणे सिंध में जेके चवंदा क़दीम कबीला जेके आबाद हुआ उन्हनि मां पोइ सवें ज़ातियूं ऐं ओड़कूं ठहियूं आहिनि, पर टे था ॿुधूं: मेद मलाह, कोल कोली, संथाल माना सामी ऐं इहे ॿिया माण्हू जेके आहिनि से सभु पोइ आया आहिनि, किथां हिजरत करे आया आहिनि, पर इहे चवंदा क़दीम ज़ातियूं आहिनि। तंहिं करे कोल्ही जेको आहे उन कोल मां मुंहिंजे ख़्याल में उन करे थो उनखे चइजे। इंडस सिविलाइज़ेशन जेका आहे सिंधु तहज़ीब, उनमें कोहली माइग्रेट करे कोन आयो आहे। कोहली असल हिन धरती जो आहे, हिते जो आहे। कोहलियों की नस्ल से मुताल्लिक़ तारीख़ की एक किताब है उमरकोट अयामों से। इस किताब में भी तफसील से बहस की गई है। ये किताब मुख्तलिफ़ क़िस्सों और कहानियों की बुनियाद पर इस कबीले को सिंध का अवाइली कबीला या कौम करार देते हुए लिखते हैं कि तमाम तारीख़दान इस बात पर मुत्तफ़िक़ हैं कि कोल्ही एक कदीम तरीन कौम है जिसे कौल करके लिखा गया है। कोल लफ्ज़ संस्कृत ज़बान में भी इस्तेमाल हुआ है, जिसका मतलब जंगल है। कौल लफ्ज़ के एक दूसरे मायने कुल्हाड़ी के भी हैं। इसी हवाले से कौमों की तवारीख़ पर तहक़ीक़ करने वाले एक मुहक़्क़िक़ अयाज़ भागत लिखता है कि ये मोहियों यानी मोइन के दड़े के बसने वाले लोगों की नस्ल में हैं। ये लोग आर्याओं के हमलों के बाइस जंगलों की तरफ फरार हुए और वहीं जाकर उन्होंने पनाह हासिल की और कोल से कोली कहलाने लगे। कोहली बिरादरी सिंध के तोड़ींदासीं, लोअर ऐं अपर सिंध जेकॾहिं कंदासीं त लोअर सिंध जेको आहे उनमें तक़रीबन कोहली बिरादरी जेका आहे उहो तक़रीबन लोअर सिंध में, उनमें घणा ई पारकर में आहे। ऐं पोइ ही थरपारकर जो सॼो ज़िलो आहे। थरपारकर खां पोइ असां उमरकोट वेंदासीं, ईअं हैदराबाद, ऐं पोइ ही बदीन, ऐं बदीन खां पोइ हिन पासे घटिताई आहे, मतिलबु ठटो ऐं हिन पासे कराची ॾांहुं वेंदासीं त उते घटि आहिनि। पर पुराणे दौर में जेकॾहिं पुराणा असां रासूड़ा ॿुधंदा आहियूं त उन हिसाब सां असांखे लॻे थो उहे कोहली कराची में तमामु घणा आबाद आहे। जीअं असां रासूड़ो हूंदो, कराची ना पा हमारे रात अमे रही गया, भई ढोलीड़ा ढोल रे वगाड़, आवो बायूं रासूड़े रे रमीए। इहे रासूड़ा जेके हुआ इन मां लॻे थो त कराची ऐं थरपारकर ही सॼो कोहली हिते आबाद हो। थरपारकर के इलाके में रहने वाले कोल्ही आम तौर पर पारकरी कोल्ही कहलवाते हैं। थर के कोहलियों को थरी कोहली, जबकि बैराजी इलाकों में बसने वाले कोहलियों को सिंधी कोल्ही कहा जाता है। उनके ख़ानदानों में उनकी इलाकाई हवाले से भी पहचान होती है, जिसमें पारकरी और थरी कोहलियों के अलावा वाघरिया, मेवासी, हारसूरिया और वडिहारा कोहली भी शामिल हैं। इन कोहलियों की मुख्तलिफ ज़ातें या शाखें भी हैं, जिनमें से कई ज़ातें या शाखें राजपूतों की शाखों से भी मिलती जुलती हैं। कोहली अपनी जो मुख्तलिफ शाखें बयान कर सकते हैं उनमें परमार, वाघेला, सोलंगी, गोयल, मकवाना, चौहान और डाभी शाखें शामिल हैं। टे त वॾा कबीला आहिनि। जेके वाघड़ खां आया उहे वाघड़िया, जेके मारवाड़ खां आया उहे मारवाड़ी ॿोली ॻाल्हाइनि था। जेके आयल त उहे बि इन परियां हिंदुस्तान मां आहिनि, पर पोइ काफ़ी अरसे खां हज़ारनि सालनि खां वठी उहे जेको आहे नंगर पारकर ऐं पारकर में वारे पासे रहिया त पोइ उहे थिया पारकरिया। हाणे उन्हनि जे ॿोलियुनि में बि जेको आहे पंहिंजो पंहिंजो थोरो घणो तव्हांखे फ़र्क़ु मिलंदो।
मिसाल जेकॾहिं पार्क करियो हूंदो ऐं तव्हांखे किथे रस्ते में गॾियो तव्हां पुछंदो त केल जाएसे, उहो चवंदो त हैदराबाद ज़ू सूं, केॾांहुं थो वञे, हैदराबाद थो वञा। पर जेकॾहिं हू हूंदो मेवासी हूंदो मारवाड़ वारो त उहो चवंदो चां जाएसे, चवंदो हैदराबाद ज़ू सूं, चां माना केॾांहुं थो वञे। त इहो उन्हनि में फ़र्क़ु आहे, थोरो लिबास में बि फ़र्क़ु आहे। पार्कर वारो जेको पार्करियो कोली आहे उहो जेको आहे सो उले कुले थर वारी ॿाहीं पाइनि, जेका आज जी थींदी हुई, हाणे त उन जी जाइ ते प्लास्टिक अची वियो आहे। पर पड़ो ऐं उन्हनि खे पोलको इहे चवंदा आहिनि गंदी जेका आहे उहा वॾी चादर मायूं ओढ़िन, ऐं इन्हनि में इहे ज़ातियूं आहिनि। बाक़ी हूअं त ॿियूं सवें ज़ातियूं आहिनि जीअं ॿियनि ज़ातियुनि में आहिनि, ओड़कूं आहिनि। इलाइक़े जे हवाले सां पारकरी आहे, मेवासी आहे, ऐं असां वटि गुजराती आहे, ऐं इन सां गॾु कच्छी जेके असां वटि आहिनि उहे आहिनि, ऐं मेवासी, इहे सभु असां वटि उहे बिरादरियूं आहिनि जेके असल में कोली आहिनि। पर इहे मुख़्तलिफ़ पंहिंजी डाइवर्सिटी जे करे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे करे उहे उन्हनि इलाइक़नि में आहिनि। असां जेकॾहिं पारकरी कम्यूनिटी में वेंदासीं त उन में असां वटि ईंदा गोयल ईंदा, ऐं इन में मकवाणा आहिनि, इन में मुख़्तलिफ़ ॿियूं बि जेके आहिनि से नुखूं आहिनि, उहे इहे रिश्ता जेके आहिनि ये पाण में रिश्ता ऐं ॾे वठि कोन कंदा आहिनि। कोल्ही असल में गुजरात, वागड़ और कच्छ के इलाकों से सिंध पहुंचे। उनकी ज़बान गुजराती, वागड़ी और पारकरी है। इस कबीले के लोग एक अरसे कबल वागड़ और कच्छ की तरफ खुद मुख्तार हाकिम भी रहे हैं। थरपारकर में सोढ़ा कबीले की हुक्मरानी के दिनों में नंगर पारकर की तरफ राजपूतों का खास लश्कर कोहलियों के इकरार पर मुश्तमिल था। इस लश्कर में बाद अज़ां रूपलो कोहली का नाम बहुत मशहूर हुआ, जिसे अंग्रेज़ों ने हलाक कर दिया था। रूपलो बहुत बहादुर शख्स था और उसने अंग्रेज़ों के सामने झुकना मंजूर नहीं किया। सिंध की खून आलूदा तारीख के औराक में रूपलो कोहली का नाम आज भी इज्जत व एहतराम से पुकारा जाता है और सिंध के लोग उसे अपना हीरो तस्वुर करते हैं। पाण वटि सिंध में मशहूरु आहे रूपले कोहली जो किसो, त वेढ़ाक बिल्कुलु रहिया आहिनि। राजस्थान जे इलाइक़े में रजवाड़नि जी ॻाल्हि कयूं था, या जॾहिं इहो राजपूताना राजस्थान राजपूताना हूंदो तॾहिं इहे कोहली विढ़ंदा हुआ, ऐं इन्हनि खे चयो वञे थो इहे खत्री आहिनि। ऐं जेका असां वटि वर्ण सिस्टम ठहियलु आहे हिंदुज़म में, उहो क्षत्री धर्म में अचनि था, ऐं कुझु चवनि था न इहे क्षत्री धर्म में कोन्हनि। पर हिकिड़ी शइ मज़े जी आहे, उन में लॻे थो आहे कि क्षत्री आहिनि। उन जे करे त जेका हिते असां कास्ट सिस्टम मज़बूत हुजे दौर में 60 खां पहिरीं जी ॻाल्हि तव्हां कयां त सभिनी खां वधीक हिते नफ़रत कई हूंदी हुई, मेघवाड़नि सां अनटचेबल हुआ। उन में जेको सो कोहली जेके हूंदा उहे अपर में हूंदा हुआ, छो त उहे बि उन खां पाणी जो छंडो हणंदा हुआ, भील बि हणंदा हुआ। त उहो सेंस ॾिठो वञे त वाक़ई क्षत्री आहिनि, ऐं उन सेंस में क्षत्री रहिया आहिनि ऐं वेढ़ाक बि रहिया आहिनि। रूपले खां वठी जे उन खां ॾजो उते हो मॾो हो, जेके रूपले जा साथी हुआ, उन्हनि आख़िर ताईं विढ़ंदा रहिया, पंहिंजी जान कुर्बान करे, पर पंहिंजे इलाइक़े जे लाइ, लज जे लाइ उहे माना पोइते कोन मिड़ाई मारिजी विया हलिया हुते। त उन मां 100% लॻे थो वाक़ई वेढ़ाक रहिया आहिनि, जंगजू रहिया आहिनि। सिंध में आबाद कोहली आज भी दर्द की एक दास्तान है। ये लोग अपनी औरतों और बाल बच्चों के साथ जमीनों में सख्त मेहनत करते हैं, ताहम उनकी जिंदगी में बाहर नहीं आ पाती। नंढड़ा ॿार पी काढ़ी में आहिनि, मर्द पे काढ़ी में आहिनि, सभु कमाई संजी माल घर अचे तॾहिं। कंहिंजे घर में खाधारू हुजे, कंहिंजे घर में न हुजे, जे ज़मींदार खे कमाई ज़मींदार खे ॾेई था। कोहली जेके आहिनि से 90% जेके आहिनि मूं जेके ॾिठा आहिनि त उहे ज़राइत पेशा आहिनि, हारी आहिनि। हारी बि माना चोथे हिसे वारा। के उन्हनि मां थोरा जेके हूंदा, जेके अधु पाटे वारा हूंदा हुआ, हाणे अॻे त जोड़ा हूंदा हुआ, ढगा हूंदा हुआ उन्हनि जो, पोइ अधु हिसे वारा हारी हूंदा हुआ। हाणे त घणो करे के शेरी ते था ज़मींदार कराइनि, छो त लेबर सिस्टम उहो थी वियो आहे, मशीनूं अची वियूं आहिनि, ढगा कोन रहिया आहिनि। उन करे के लेबर में आहिनि, हिते टंडवाला यार या हिन पासे में जेके आहिनि इलाइक़ा, इन्हनि में जेको आहे सो हारी हाणे रहियो कोन्हे।
इहे जेके ज़मींदार आहिनि उहे जेके आहिनि से उन्हनि खे लेबर जो कमु वठनि था, उन्हनि खे विरो ॾियनि था, जेके चइबो आहे महीने ते उन्हनि जा हूंदा आहिनि पघार, पोइ उन्हनि खे जेको आहे सो चवंदा आहिनि त विरो ॾे। लाड़ में जेके आहिनि जेके कोली घणा आबाद आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सो चोथे हिसे वारा आहिनि ऐं उन्हनि खे बि जेको आहे सो ज़मींदार कर्ज़ु ॾियनि था ऐं उन्हनि ते गुज़ारो कनि था। पोइ के त ज़ालिम ज़मींदार आहिनि उन्हनि खे तंग बि कनि था, उन्हनि ते ॿीणा टीणा लिखनि था, पोइ उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो हिसो पती हार पियो ज़रात जो उहो बि नथा ॾियनि, पर आहिनि ॾाढा वीचारा तकलीफ़ ऐं ॾुख में। हिते अक्सर जेको आहे एग्रीकल्चर सेक्टर सां ई सलाहियल आहिनि ऐं अक्सरियत ई एग्रीकल्चर सेक्टर सां हिननि जी आहे। ऐं जॾहिं असां हिननि कोलियुनि जी जेका मसइलनि जी ॻाल्हि करियूं था त मसइला असां वटि उन ॿनी ॿारहें एग्रीकल्चर सेक्टर जे करे ई शुरू थियनि था। मिसाल तौरु असांजो एग्रीकल्चर एरा जेको हुयो उन एग्रीकल्चर एरा दुनिया सॼी तरक़ी करे वई आहे, उहो इंडस्ट्रियल एरा में वई हली ऐं पोइ डिजिटल एरा में हाणे आहे जो उनमें ग्लोबलाइज़ेशन जो कॉन्सेप्ट आहे। पर असांजी जेको बिरादरी आहे कोली कम्यूनिटी आहे उहा अञा एग्रीकल्चर एरा में बि उन जॻह ते आहे जिते हू आज़ादु कारोबार कोन थी करे, बांडेड लेबर जा उन्हनि सां इशू आहिनि, ॿनियुनि में कारोबार करणु कमकार करण जे करे, एजुकेशन न हुजण जे करे, अर्ली चाइल्ड मैरिजिस जो हुननि सां मसइलो आहे जंहिंजे करे हू नंढी उमिरि में ॿार शादी कनि था त उनखे समाज जी मसइलनि जी ख़बर न आहे, उनमें एॾी कैपेसिटी कोन्हे, शयुनि खे सम्झी नथा, साइकोलॉजिकल इलाही मसइला थियनि था। उन करे एग्रीकल्चर सां सलाहियल हुजण जे करे ई असांजो जे लॾो आहे जेको कोली बिरादरी आहे उहो अञा ताईं निकिरी न सघी आहे। हीउ जेको इलाइक़ो आहे कच्छ भुज या राजस्थान उतां खां जीअं माण्हू हितां निकिता त असां वटि उन्हनि माण्हुनि वटि ॿियो को धंधो हुयो कोन, महिनती हुआ, महिनत कश हुआ, त हिते असां ॿियो को कमु करण सां ईंदो कोन हुयो, हिते वधि ज़रात हुई त असांजो माण्हू तक़रीबन गुज़िरियल 200-300 सालनि खां ज़रात कंदो रहियो ऐं ज़रात में उहो एक्सपर्ट थी हलिया ऐं ज़रात में एक्सपर्ट थियण खां पोइ उहो दौर हो फ्यूडलिज़म में दौर हो, जागीरदार निज़ाम हुयो, आम माण्हू खे ॿुधण वारो कोन हुयो, न ॿुधण जे करे त गुरबत में वेतर वधंदा विया ऐं जेतिरो कमाईंदा हुआ मर्द कमाईंदा हुआ त उनजी पूरी कोन थी, उन करे पोइ औरतुनि खे मजबूरी में उहो कमु करिणो पियो। हाणे असांजो माना इहो सम्झो त हिकिड़ो ज़ाती प्रोफेशन थी वियो आहे जेको एग्रीकल्चर आहे या फार्मिंग आहे, त हाणे तव्हां ॾिसंदा सभु जा सभु लॻंदा पर उन्हनि में तब्दीली का कोन थी अचे। कोलियों की अक्सरियत की सहराई इलाकों से वाबस्तगी के बाइस उनकी खेती बाड़ी और माल मवेशियों के चारे का दारो मदार बारिशों पर होता है। बारिशों की कमी के बाइस उन्हें सिंध के मुख्तलिफ इलाकों में नकल मकानी करना पड़ती है। 1930 और 40 की दिहाई में जब नहरें कायम हुई तब नए नहरी निज़ाम ने कोहलियों को ज़मींदारी रिवाज के तहत बॉन्डेड लेबर के चुंगल में फंसा दिया। उन्हें गुजर बसर, शादी ब्याह और बीमारी वगैरह के लिए कर्जा लेना पड़ा, जिसके बाइस वो ज़मींदारों के मुश्किल कर्जदार हो गए। कोहली ख़ानदान बेहतरी की उम्मीद पर एक से दूसरे ज़मींदार के पास ज़मीनों का काम करने लगे, ताहम वो कर्ज़े उतर न पाए, जिसके बाइस उन्हें भागकर ज़मींदारों से छुटकारा हासिल करना पड़ा। माइग्रेशन उहा ई आहे। अॼु बि असांजो समूरो कोली कबीलो जिते बि रहे थो उहो सारियुनि जो जॾहिं लाभारो अचे थो मुख़्तलिफ़ जॻहनि ते माइग्रेशन करे वेंदो आहे, पोइ उते पंहिंजा कखां घर ठाहे उते मज़दूरी करे थो ऐं पोइ मज़दूरी खां पोइ वरी वापसि अचे थो ऐं मुख़्तलिफ़ ज़मींदारनि वटि या मुख़्तलिफ़ जॻहनि ते उहो अॼु ताईं माइग्रेशन कंदो रहियो आहे। इहा इन शइ में अञा ताईं घटिताई कोन आई आहे। उन हिननि जी क़ौम जी का नफ़्सियाती अहिड़ी आहे जेको मूं ॾिठो आहे त उहो भले केतिरा बि सुखिया सताब हुजनि, उन्हनि खे को सुठो ज़मींदार बि सभु बेईमान कोन्हे जेको हुनजो हक़ु खाइनि, पर अलाए छो हिकिड़ी जाइ ते हिन खे चैन कोन ईंदो आहे। मूं हिननि जी अहिड़ी नफ़्सियात ॾिठी आहे, 2-4 साल जिते वेहंदा ऐं ॿियो त हिन में वहम परस्ती घणी आहे। मिसाल असां नंढे हुआसीं हुन मुंहिंजे ॻोठ में रहिया आहिनि, वेठा आहिनि, हुन जा ॾिसता अथऊं त जंहिं ॻोठ में ढोर मरी वियो, माण्हू मरी वियो, बि चवंदा ही पट न भाॻो आहे। पोइ उन ते जेको आहे रोज़ु राड़ो करे टपड़ भॼी वेंदा, चवंदा ही माण्हू असांजो मरी वियो, ही ढगो मरी वियो, ही मेंह मरी वई। त इन्हनि जो वॾो कारण जेको लॾ पलाइण जो इहो पाए त हाणे माण्हू ऐं माल मौत इहो त हिकिड़ी लाज़िमे मलज़ूम शयूं आहिनि, पर हे उन करे बि जेको आहे डिॼी वेंदा आहिनि त ही पट न भाॻो। कोलियों की बुनियादी शनाख्त उनका ख़ास हथियार कातर है। कोल्ही आज भी कातर चलाने के माहिर हैं। कातर किसी मजबूत खमदार लकड़ी से बनाई जाती है, जिस पर लोहे की चादर लगाकर उसे मज़ीद मजबूत किया जाता है। कातर लोहे से भी बनाई जाती है, जो कि इस नौजवान के हाथ में नज़र आ रही है। एक अरसा कबल जब कोल्ही कातर का आम इस्तेमाल करते थे, तब वो अच्छे खासे फासले पर भी अपने शिकार को निशाना बना सकते थे। पहले कोल्हियों के हर घर में कातर का हथियार मौजूद हुआ करता था और शादी ब्याह के मौके पर दूल्हे को एक ख़ास रस्म के तहत
कातर हाथ में पकड़वाई जाती थी, जिसका मतलब उसकी बहादुरी और शजाअत को साबित करना होता था। वॾा माइट जेके आहिनि उहे पंहिंजे आदि माजी जे हिसाब किताब सां, चोरी वग़ैरह जे हिसाब किताब सां, डप जे डाह सां पोइ ही पंहिंजो हथियार रखी छॾींदा आहिनि। कोल्हियुनि जो जेको ख़ासि सुञाणप ऐं निशान, उहो जेको क़ौमी निशान पाण जंहिंखे चऊं, उहा आहे कातर। उहा कातर बि अहिड़ी टेक्निक सां गॾियल हूंदी हुई जेको ईअं शिकार बि उन सां कंदा हुआ। कोल्ही वॾो शिकारी आहे, छो कोल्ही कॾहिं बि जेको आहे सो उनजो निशानो न गुथो, भले जानवर खे हणे, शिकार खे हणे, बगड़ खे हणे, गिदड़ खे हणे, सए खे हणे, हरण खे हणे, उहो हरण जो शिकार बि उन्हनि ते कंदा हुआ। जो सर्वेज सजाली बि उन क़ौमी जेके हथियारनि, किथे कातर जो कड़काट थियो, किथे घोबाटे गूघाट कयो, किथे कात कुहाड़ो कड़की पियो ऐं दुश्मन जो कंधु लड़की पियो। त कातर उन्हनि जो जेको आहे तो वॾो क़ौमी हथियार हो। हाणे त जदीद हथियार अची विया आहिनि, उहे पुराणियूं शयूं न रहियूं आहिनि, पर अञा बि किथे किथे कोल्हियुनि वटि शादी मुरादी ऐं साटनि सोणनि लाइ उहो पुराणो कातर जेको आहे सो निशाने तौरु उन वटि मौजूदु आहे। कोहली लोगों की अक्सरियत गैर तालीम याफ्ता है, इसलिए उन्हें हिसाब किताब का इल्म नहीं होता। कहा जाता है कि वो अपनी उजरत का अच्छा खासा हिस्सा नशे और दीगर समाजी फजूलियात पर खर्च कर लेते हैं। एक ख़ास किस्म की शराब, जिसे उर्फ़ आम में ठर्रा कहा जाता है, ये लोग इसी ठर्रे को बनाने और पीने के भी बहुत शौकीन हैं। ये ठर्रा वो ख़ुद अपने घरों में तैयार करते हैं, जिसे कोल्ही विस्की के नाम से भी पुकारा जाता है। कोल्ही जी औरत घर जी अॻुवाण मर्द न हूंदो आहे, घणो करे उहा औरत हूंदी आहे। ॼण त लतीफ़े जा किरदार जेकॾहिं पाण ॻोल्हींदासीं जेके, त उन कोल्हनि में उहे आरकाण उहे नज़र ईंदा, त जिते ज़मींदार सां या लेखे चोखे लाइ मर्द वेंदो, उते उहा उन सां ज़ाल ज़रूरु गॾु हूंदी ऐं मर्द खां उहो वधीक घणो ॻाल्हाईंदी, बहादुर बि हूंदी, ठरो बि ठाहिनि। ऐं क़दीम ज़माने खां जेको मोखीअ जी रवायत हुई, उहा जेका आहे हिननि में मौजूदु आहे, पाण ठाहिनि पीअनि। कोल्ही रामापीर को अपना पीर व मुर्शिद मानते हैं। टंडोहला यार में वाक़े रामापीर के आस्थाने पर कोल्ही बरादरी के लोग मुख्तलिफ इलाकों से यहाँ सफ़र करके पहुँचते हैं। कोल्ही गायकी के अंदाज को भी जानते हैं। उनके गीतों और नगमों को रासूड़ा कहा जाता है। शादी ब्याह के मौके पर उनके रासूड़े सुनने जैसे होते हैं। वो इसी मौके पर डांडिया डांस भी करते हैं। वॾा वीर आलम हज़ार हला वाला न सुख दुनिया में। राम नूरे जंखे सखाती लगी, राम नूरे जंखे सखाती लगी। पांडवर नाड़े यूते जिदड़े लगो लावो न सुख दुनिया में। रासूड़ो असांजी जेका मौसीकी असां चऊं था, मौसीकी असांजे मज़हब में बि आहे ऐं मौसीकी खे इबादत बि करे कोठियो वञे थो। उन मौसीकी मां जेके असांजे हिन कल्चर में, असांजे हिन सकाफ़त में शादियूं आहिनि, मुरादियूं आहिनि, मरणो आहे, परणो आहे, इन ॿिन्ही में असां वटि मौसीकी जाइज़ आहे। उन में हिन मौसीकी में असां वटि कोल्ही या असांजे पंहिंजे जेको फ़िरक़ो आहे, असां हिन खे चऊं था मज़हबी जेके रंग सां जेकॾहिं ॾिसूं त उन में ही सूफ़ीज़म जो टच घणो रहियो आहे हिन मौसीकी में।
जंहिंमें असां जेकॾहिं को माण्हू मरी थो वञे ॿारस असीं कंदा आहियूं, उन ॿारस में असां जेको उन जो ॾोहीड़ा जेके लतीफ़ जा सचल जा सामी हितां शुरूआति कंदा आहियूं। ऐं पोइ असां वटि कबीर पाए इहे असां जेको सूफ़ी जेको असांजो कल्चर आहे उहो असां ॻाईंदा आहियूं ऐं उनमें रासूड़नि में बि सूफ़ी इज़म जो घणो आहे। कोल्हे अपनी एक ही शाख में रिश्ता तय नहीं करते, अपने ख़ानदान की बेवा औरत को शादी की इजाज़त देते हैं। उनकी शादी ब्याह की रसूमात हिंदू जाति की दीगर बिरादरियों से मिलती जुलती हैं। अलबत्ता कोहली बिरादरी के मर्दों को एक साथ 2 सगी बहनों के साथ भी शादी की इजाज़त है। कहा जाता है कि कोहलियों की बारात रात के सितारों में। इसका मतलब ये कि वो दिन दिहाड़े बारात लेकर दुल्हन के घर नहीं जाते। जैसे ही सूरज गुरूब होता है और आसमान पर सितारे निकलते हैं, तब वो बारात को लेकर दुल्हन के घर पहुंचते हैं। शादी के मौके पर दूल्हा और दुल्हन गोल चौरी के गिर्द गोल फेरे लेते हैं। इस मौके पर बारात में शामिल खवातीन रासूड़े अलापती हैं और भक्ति समेत खुशी के दीगर गीत भी गाए जाते हैं। जी पेरी वना थिए तो वना 7 ॾींहं वना वेहे थी, जेको कुंवार आहे घोट आहे उहा 7 ॾींहं वेहे थो। पोइ उनजो वाह मेहंदी जी रस्म थिए थी। मेहंदी सां पोइ वरी ॼन वञे थी, उनखे पहिरीं कपिड़ा पहिरायूं था, वञी मेहंदी बंधायूं उनखे, पोइ कपिड़ा पहिरायूं था, कपिड़ा पहिराए पोइ असीं ॼन खे तयारु कयूं था। सभु तयारु थियूं था, सभु तयारु थी पोइ ॼन में वञूं था। को गोयल आहे उहो ॿिए गोयल मां शादी न कंदो, परमार आहे उहो ॿिए परमार मां शादी न कंदो, मकवाणो आहे उहो ॿिए मकवाणनि जो जेको नुख आहे उन मां कोन कंदो। हीअ उनखे ब्लड रिलेशन चई करे उहा शादी चवंदा आहिनि त असांजे उन कल्चर में जाइज़ कोन्हे। हिकु नुख खां ॿी नुख मां थी सघनि थियूं, पर सेम नुख में कोन थियूं थी सघनि। जीअं परमार आहिनि उहे परमार मां शादी कॾहिं कोन कंदा। ॿी ॻाल्हि ॿी नुख मां बि तॾहिं थी सघनि थियूं जेकॾहिं ॿी नुख में उनजी पुफी जी धीउ कोन ॾिनल आहे। जेकॾहिं मिसाल आउं परमार आहियां ऐं मुंहिंजी पुफी जी धीउ या मामे जी धीउ मुंहिंजी सौट मकवाणनि में ॾिनल आहे, त आउं उन घर मां शादी कोन थो करे सघां, छो त मुंहिंजे रत जो रिश्तो हुते मिलियो आहे। हाणे इहे हिननि जी ॼञ त मिसाल 10-20 को महिलनि ते पोइ हुननि जा जेके संगाबंदियूं थींदियूं आहिनि, पोइ हिकिड़े ज़मीनदार खां वठंदा, ट्रैक्टर वठंदा, ट्राली वठंदा या गाॾी काईंदा, पोइ ईंदा ॾींहं जो तॾहिं पोइ उहो जेके आहिनि उन ॻोठ जे खां थोरो छिडो नंबर जे मुंडे ते या उते अची जेको आहे कंहिं वण हेठि या काढ़े में पोइ उते अची पड़ाव कंदा या पंहिंजो लॾो लाहींदा, सॼी ॼञ उते हूंदी। पोइ सिजु लहंदो, मुंहुं उंधारो थींदो, तारा ज़ाहिर थींदा, पोइ उहो अंदरि दाख़िल थींदा। पोइ उन्हनि जा जेके साठ सोण शुरू थींदा, उन्हनि जा गीच ॻाइण जेके आहिनि, जेके बि रस्मूं थींदियूं आहिनि हर कंहिंजूं, उहे अदा कंदा आहिनि। इल्म और शऊर की कमी के बायस कोहली बिरादरी के लोग अपने बच्चों का माता और खसरे की बीमारी का इलाज नहीं कराते। उनका अकीदा है कि इन्हीं अमराज का इलाज कराने से देवी माता नाराज़ हो जाती हैं। उरड़ी खां अॻे जेका ख़तरनाक बीमारी जेका हाणे सॼी दुनिया में ख़तमु थी आहे, उहा हुई माता। हिन ते नालो ई इन करे पियो त माना माता माना उनजी पूॼा कंदा हुआ ऐं उनखे बलिदान ॾींदा हुआ। माण्हू को जहिड़ो कोई छॾींदा हुआ जीअं ॿियनि था जेका असां मुसीबत टरे, त हे बि उन्हनि जेको आहे सो वहम परस्तनि ऐं उन्हनि पुराणनि जेके त टोणनि फीणनि में जा क़ाइल आहिनि, अॼां ताईं भोपा जेके आहिनि वो उन्हनि खां इलाज कराईंदा आहिनि घणो करे। ये लोग अपनी बरादरी के सरबराह को पटेल कहते हैं। कोहलियों की ख़वातीन गज, चोली, गाघर और चुनरी ज़ेब तन करती हैं। उनकी बेवा औरतें चूड़े और पाँव के कड़े उतार देती हैं, जो कि उनके शादीशुदा होने की निशानी तस्वुर की जाती है। कंवारी जेका आहे उहा सलवार कमीज पाए थी या अहिड़ा बि पाए थी कपिड़ा पड़ा
ऐं पोलको पाए थी कुंवारी जेका आहे उहा, ऐं जेका शादीशुदा आहे उहा गज पाए थी, जेका बेवा हुजे थी उहा बि गज पाए थी, पर वॾी बांह हुजे थी एतिरी जो उहा चूड़ो नथी पाए। कोल्ही औरतें सख्त जान हैं, इनकी छोटी उम्र में शादी हो जाती है। ख़ानदानी मंसूबाबंदी के उसूलों पर अमल ना करने की वजह से बहुत ज़्यादा बच्चे पैदा करती हैं। मेहनत मजदूरी के लिहाज से वो किसी भी तरह अपने मर्दों से कम नहीं हैं। दिन को खेतीबाड़ी का काम करती हैं, माल मवेशियों के लिए भी उन्हें चारे का बंदोबस्त करना पड़ता है। घर में खानादारी के उमूर भी उन्हें ही संभालने पड़ते हैं। कोल्हियों के बच्चे भी मेहनत मजदूरी करके काम में अपने वालिदैन का हाथ बटाते हैं। कुछ बच्चे खेलकूद में भी मशगूल रहते हैं, जिनकी उम्र रसीदा ख़वातीन देखभाल करती हुई नज़र आती हैं। महरूमियों और मजबूरियों की दास्तान इस कबीले के लोगों के दिलों में छुपी रहती है, जिसका वो कभी कभार सोच से गाकर भी इजहार करते हैं। थर में रहने वाले कोल्हियों के घर मखसूस किस्म के होते हैं। इन घरों को सिंधी ज़बान में चबूतरा कहा जाता है। बैराजी इलाकों में रहने वाले कोल्ही लकड़ियों और घास फूस से अपने कच्चे मकानात तामीर करते हैं। अक्सर घरों को मिट्टी और मवेशियों के गोबर से रागा जाता है। ये घर वो अपनी मदद आप के तहत तामीर करते हैं। एक अरसे कबल इनकी बरादरी से एक शख्स पारोमल कोहली पाकिस्तान की कौमी असम्बली के मेंबर मुंतखब हुए थे। अब इनके वोट को अहमियत नहीं मिलती, क्योंकि मुख्तलिफ सियासी जमातें अक़लियतों के नाम पर बड़े बड़े कारोबारी हजरात को टिकटें जारी करते हैं। इसलिए इन गरीब लोगों की आवाज़, दुख और दर्द इनके घरों और इनकी ज़िंदगियों तक ही महदूद रहते हैं। सिंध के माजी करीब में बॉन्डेड लेबर के हवाले से कोल्हियों की अनेक दास्तानें और किस्से मशहूर हुए। इसलिए सिंध के ज़रई माशरे को शदीद नुकसान बर्दाश्त करना पड़ा। इसी कबीले से मुताल्लिक़ तहक़ीक़ात के बाद ये तजवीज़ दी जा सकती है कि वक्त की हुकूमतें इन लोगों का सहारा बने, ताकि ये लोग मज़ीद हुनरमंद बन सकें, जिससे सिंध की ज़राअत में जिद्दत पैदा हो सकती है। इन लोगों के माशी और समाजी मसाइल को हल करना भी ज़रूरी है, और इन मसाइल के हल के लिए एक गैर जानिबदाराना पंचायत का क़याम नागुज़ीर है। ये पंचायत कोल्हियों और इनके ज़मींदारों के दरमियान पैदा होने वाले मसाइल के हल के लिए अपना किरदार अदा करे। कोल्हियों के घरों तक बुनियादी सहूलियात की भी रसाई होना चाहिए, जिसमें गैस, बिजली, पानी, सेहत, तालीम और सड़कों की तामीर जैसे बुनियादी सहूलियात शामिल होना चाहिए। अगर मज़कूरा सहूलियात का रुख इस कबीले के लोगों की जानिब मोड़ दिया जाए तो सिंध का ये कदीमी और मेहनतकश कबीला भी कौमी तरक्की के धारे में शामिल होकर मुल्क, कौम और ख़ास तौर पर सिंध की तरक्की में